आईजी कासमाबाद में 5 ॾींहं बि म्यूनिसिपल कमेटी पारां रोडनि खे वॉश कयो वियो ऐं स्प्रे बि कयो वियो। चेयरमैन कासमाबाद काशिफ खान शोरो जी हिदायतुनि ते सीएमओ कासमाबाद हातिम मल्हा जी अॻवाणी में ईदगाह रोड, वहदत कॉलोनी ऐं एग्रीकल्चर कॉम्प्लेक्स वेंदे शहबाज चौक ताईं रोडनि खे वॉश ऐं स्प्रे कयो वियो। स्प्रे मुहिम में समाज सुधार अमले जे सदर अहमद रज़ा मक्सी ख़ुशी जो इज़हार कंदे म्यूनिसिपल अमले सां गॾिजी हिसो वरितो।